पर ज़ाहिर आहे जेका असां टाइम घटि आहे असां गुफ़्तगू खे शुरू कंदासीं, पर मां चाहियां थी त जेके असां वटि ॿ तख़लीक़ी अदब मां जेके असां पंहिंजे आत्मकथा जा जेके वर्क पढ़णु चाहिनि था उहे पढ़ी वठनि, उनखां पोइ नवीद जी गुफ़्तगू खे वरी अञा अॻिते वधाइबो। जी शबनम तव्हां जेकॾहिं तव्हां हुनजा ऐं तव्हां ॿिन्ही खे 15-15 मिंट आहे टाइम आहे ऐं मां बि तमामु घटि ॻाल्हायां। हा न पर ज़ोर सां पढ़ो जी सभिनी खे कुझु मुख़्तसिरनि ई मां हिन मां चूंड कई आहे। ईअं थो लॻे ॼण मुंहिंजे अंदरि जो विञाइण ॿारु वापसि मोटी आयो आहे, जंहिंजे अखियुनि में रोशनी ऐं तजस्सुस आहे ऐं मुंहिंजे अखियुनि में प्यार जो हिकु गहिरो समुंड आहे। ईअं थो लॻे त उन समुंड में विञाइजी वियल पलनि जी कसब थूअर जे समूरी कोड़ाण ऐं नफ़ीअ जो सारो ज़हर जज़्ब थी चुका आहिनि। मां जीअं हुन जे चहिरे खे ॾिसां थी हिकु मुक़दस ऐं अनोखे जज़्बे जी चांदूकीअ जे हिसार में वेढ़िजी वञा थी। ईअं थो लॻे मिटी ऐं धूड़ में वेढ़ियल वण जिन जो गहरो रंग विञाइजी वियो हुजे, अखियुनि में टिघो इंतज़ारु खणी मुंतज़िर हुजनि ऐं आसमान ते हर तरफ़ सुरमई बादल बिखरी वञनि। थधी हवा ऐं वणनि जे वजूद में किटकिटायूं कढी खेनि मुरकण ते मजबूर करे छॾनि ऐं पोइ आसमान मां किरंदड़ पाणीअ जे कतरनि में पुसंदे बेखुद थी झूमंदा रहनि ऐं हुननि जो रंग वधीक गहरो थी वञे, मुहबतुनि जे रंग जहिड़ो। ॿार जो सेंसरी पावर तमामु घणो अॻ में ई डेवलप थी चुको हूंदो आहे। माउ जे वजूद जी पनाहगाह में ज़िंदगीअ जा आसार पैदा थींदे ई हू घणो कुझु महसूसु करे थो। माउ जी सोच कैफ़ियतुनि जो असरु हुन जी वाज वीज ते पवणु शुरू थी वेंदो आहे। इहा हक़ीक़त आहे त ॿार जी सिख्या संदसि पैदाइश खां ई शुरू थी वञे थी ऐं हू आसपास जे माहौल ऐं माण्हुनि खां जेको तासुरु वठे थो उहो हर्फ़े आख़िर वांगुरु हुन जे ज़हन जे कोरे काग़ज़ ते नक्श थींदो वञे थो। अरसनि थोरी देरि में छिक भरे थो ॼण त हुनखे किरण जो डपु हुजे। ॿारु एम्ब्रियो में बिल्कुलु वेढ़ियल रहे थो। हिकु डिघो अरसो बंदि रहण खां पोइ जॾहिं हू खुलियल फ़िज़ा में अचे थो त हू साॻिए ख़ौफ़ तहत छिकणु लॻे थो। अरसनि खे गुज़ारण वक़्तु अक्सर हू पंहिंजे हथनि सां मुंहिंजो रओ सख़्तीअ सां झलण जी कोशिशि कंदो आहे, तॾहिं हुन जे चहिरे ते ख़ौफ़ जा तासुरात हूंदा आहिनि। वक़्तु गुज़रण सां गॾु हालतुनि मुताबिक़ मां बि बदल बि पई वञा। निंड सुकून ऐं ज़िंदगी ॿिए लाइ वक़्तु थी चुका आहिनि। हाणे कंहिं हंधि ताईं मां पंहिंजे अंदर जे ख़ौफ़ ते हावी थी चुकी आहियां। मूंखे उन ॾींहं जो शिदत सां इंतज़ारु आहे जॾहिं हुन जे अखियुनि में मूं लाइ सुञाणप जा किरणा झलकंदा, जॾहिं हू पहिरियों लफ़्ज़ चवंदो, जॾहिं हू पहिरीं विख खणंदो। मां हर हफ़्ते हुन जूं नयूं तब्दीलियूं महसूसु करे ख़ुशि थींदी आहियां। असांजी ज़िंदगीअ में चौधारी केतिरियूं नंढियूं नंढियूं ख़ुशियूं आहिनि जेके अक्सर असांखे इन तेरी नज़र न ईंदियूं आहिनि जो असां वॾियुनि ख़ुशियुनि खे ॻोल्हींदा रहंदा आहियूं। उन्हनि ख़ुशियुनि मां हिकु ख़ुशी ॿार जी मासूम मुर्क बि थी सघे थी। अक्सर मूंखे इहो महसूसु थींदो आहे त हिते ॿार पाण मुरादो उसरंदड़ ॿूटीअ जियां बेतवजह जे उस ऐं बेहिस हवाउनि में अॻिते वधंदा रहंदा आहिनि, जिन जूं अखियूं बेरंग हूंदियूं आहिनि। न उन्हनि में कंहिं ख्वाब हूंदा आहिनि ऐं न ई कंहिं ख़ुशगवार ॾींहं जो इंतज़ारु। बसि फ़क़ति साहनि जो तसलसुल ई हूंदो आहे जेको खेनि अहसासु ॾियारींदो रहंदो आहे त ज़िंदगीअ जो बि को वजूदु आहे। मूंखे सम्झ में न ईंदो आहे त आख़िर छो आहे, आख़िर हिन मुआशिरे में ॿार हेतिरी बेतवजही जो शिकार छो आहिनि। मूं वटि हर साल कॉलेज में नयूं छोकिरियूं ईंदियूं आहिनि। हू पाण सां गॾु बेशुमार मसना बि खणी ईंदियूं आहिनि। अहिड़ियूं छोकिरियूं जिन जे चहिरे ते संदसि उमिरि मुताबिक़ ख़्वाबनि जी ताज़गी न महसूसु थींदी आहे। संदन चहिरा बेतासुर वीरान हूंदा आहिनि। अहसास महिरमी जो हिकु तारीख़ पाछो संदन अखियुनि जे कंहिं कुंड में लिकल नज़र ईंदो आहे। क्लास में पीरियड तोड़ण अक्सर छोकिरियुनि खे दौरा पवंदा आहिनि ऐं रोईंदियूं आहिनि ऐं पोइ जॾहिं हू पंहिंजे मसइलनि जी नोइस ॿुधाईंदियूं आहिनि त ईअं लॻंदो आहे त वक़्त जी धड़फन बीही रहंदा आहिनि ऐं हर तरफ़ हिकु अजीब ख़ामोशी छाइजी वई आहे। मां कंहिं ज़िंदगीअ जे रोशन रुखनि जे बारे में आगाह करण जी कोशिशि कंदी आहियां जीअं हू पंहिंजे ज़ात जे ख़ौल ऐं अहसास महरूमीअ जे गहरे कुन मां ॿाहिरि निकिरी अचनि, जीअं पंहिंजे वजूद खे हिन ज़मीन ते बोझ न सम्झनि। पर हुननि जी अखियुनि में एतिरी त गहरी बेयकीनी हूंदी आहे जो मुंहिंजूं मस्बत ॻाल्हियूं ॼण त भितियुनि सां टकराइजी फ़िज़ाउनि में विञाइजी वेंदियूं आहिनि।
कंहिं मशहूरु नफ़्सियाती माहिर जो चवणु आहे त 18 साल जी उमिरि ताईं जेके बि हालतूं ॿार जे आसपास हूंदियूं आहिनि उन्हनि जो असरु एतिरो त गहरो हूंदो आहे जो बाक़ी ज़िंदगी उन्हनि ई हालतुनि जे पैदा कयल कैफ़ियतुनि जे असर हेठि ज़िंदगी गुज़ारींदो आहे। तलत में अहिड़ियुनि ई छोकिरियुनि मां हिकु आहे। अॼु सुबुह जो आई हुई, केॾी न गहरी ख़ामोशी हुई हुन जे चहिरे ते, का अजीब ऐं अधूरी ॻाल्हि हुन जे अखियुनि में हुई। हूअ असम खे ॾिसणु आई हुई। हुन मुंहिंजे लाइ गजरा आंदा हुआ। जॾहिं हू मुंहिंजे हथनि में गजरनि जी डोर ॿधी रही हुई त हुन जे चहिरे जी मुल्क में ज़िंदगी जो नूर जॻियो थी। हुन जे गलनि ते ख़ुशीअ जो अहिड़ो रंग मूं अॻे कॾहिं बि न ॾिठो हो। असम जी तबियत ख़राबु हुई। मां हुनखे डॉक्टर लाइ खणी थी वियसि। तलत बि मूंसां गॾु अस्पताल हली। हुन कुझु चवणु थे चाहियो, पर कोशिशि जे बावजूद बि कुझु न चई सघी। शायदि का अधूरी ॻाल्हि। हूअं बि हुनखे ॾिसी लॻंदो आहे ॼण त ज़िंदगी अधूरी हुजे। हुन जेको कुझु चवणु चाहियो थे हुनखे अहसासु हो त उहो कुझु बयानु करण जो हुनखे वरी कॾहिं बि मौक़ो कोन मिली सघंदो। हूअ केतिरी न अजीब आहे। टैगोर जेके अणछपियल नज़्म वांगुरु गहरी बामानी पर अणदरियाफ़्त थियल। उहा मूंखे ईअं ॾिसंदी आहे ॼण मूंखे पंहिंजे अखियुनि में मुकमल तौर ते जज़्ब करणु चाहींदी हुजे। कुझु वक़्तु अॻे ताईं मूंखे हुन जे नज़रुनि जी तपश खां शदीद चिड़ महसूसु थींदी हुई। हुन जे चहिरे ते मुंहिंजे नाले जो जेको रंग खिड़ंदो हो उहो ख़्वाहिश जे बरसाति में धोपिजी वेंदड़ कचो रंग लॻंदो हो। मां हुन जे नज़र में हुन जे सोच जा रुख पाइण जी कोशिशि कंदी हुयसि। अक्सर छोकिरियूं टीचर्स जे इश्क में गिरफ़्तार थी ॾिठियूं आहिनि। मुख़्तलिफ़ हवालनि सां पंहिंजे मुहबत जो इज़हार कंदियूं आहिनि। इहे छोकिरियूं हिकु गहरी अहसास महरूमी ऐं तन्हाई जो शिकार वेंदियूं आहिनि। पोइ जेका शख़्सियत खेनि सुठी लॻे थी हू पंहिंजे हालतुनि खां फ़रार हासिलु करण लाइ पंहिंजो समूरो तवजह उन्हनि ते मरकूज़ करे छॾींदी आहे। अहसास महरूमी जेतिरी गहरी हूंदी आहे मुहबत में बि एतिरी शिदत हूंदी आहे। मुहबत हिकु लाफ़ानी जज़्बो आहे, रूह जे शाख़ुनि ते टिड़ंदड़ हिकु सदाबहार गुल। अरसनि खां पोइ मुंहिंजी तबियत में ॾाढी तब्दीली आई आहे ऐं मां प्यार खे कंहिं ख़ासि माना ताईं महदूद करण बदिरां उनखे हिकु वसी मंज़र में ॾिसणु लॻी आहियां। इहो ई सबबु आहे जो तलत जी बे इंतिहा पसंदी खे नज़रअंदाज़ करे हुन जा मसइला सम्झंदे हुन लाइ दिलि में हिकु नरम गोशो महसूसु करणु लॻी आहियां। मूंखे यकीन आहे त हिकु ॾींहुं उहा हालतुनि जी इन बेयकीनीअ मां निकिरी ईंदी। मां न फ़क़ति खेसि पंहिंजी विञाइल नंढपण ॻोल्हे ॾींदसि, पर मौजूदा ख़ूबसूरत दौर बि हुनखे इख़्तियार जे हदुनि मां ॿाहिरि निकिरण खां बचाए वठंदसि। मूंखे यकीन आहे त उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो। हूअ जो पंहिंजे चहिरे जे तारीख़ पाछनि ते कमजण पिबड़ियुनि जे रेशमी झालर मथे खणी मूंखे कंहिं वक़्तु हिकु अहिड़ी नज़र सां ॾिसंदी आहे ॼण चवंदी हुजे, मिस मुझे बचा ले, कि आप ही मुझे बचा सकती हैं। हुन जी गहरनि कंवल अखियुनि में के ख़्वाब आहिनि ॼण सुबुह समय सिज जा पहिरियां किरणा, इंतिहाई झरकंदड़ सुनहरी शफ़ाफ़ ऐं उजरा। हुन जी अखियुनि में तजुनि जे रफ़ीर सां गॾु खुमार जी गहरी लकीर बि आहे। इहा बेख़ुदी जे जज़्बे सां सरशार लकीर फ़क़ति उन्हनि जे अखियुनि में हूंदी आहे जेके सुबुह शाम अनोखे अहसास जे मद भरे पीअंदा आहिनि। उन अहसास में ग़म जी गहरी आमेज़िश हूंदी आहे। शायदि इहो ई सबबु आहे जो हुन जे सादे चहिरे ते अखियूं इंतिहाई नुमाया नज़र अचनि थियूं। हुन जे लबनि जॾहिं का ख़ामोशी इख़्तियार कई आहे हुन जे अखियुनि खे ॻाल्हाइण जो ॾांहुं मिली वियो आहे। उन ॾींहुं हुन मूंखे कॉलेज में ॻाढ़े गुलाब जी अधु खिड़ियल मुकड़ी ॾिनी हुई। ख़बर नाहे छो उहा मूं पर्स में रखी छॾी। ॿिए ॾींहुं हुन कहिड़ी न सादगी सां मूंखे चयो हो, मिस प्लीज़ आप फूलों को पर्स में ना रखा करें, फूलों का गम घुट जाता है। वरी हिकु दफ़े हुन चयो हो, मिस कभी आपने मेरे फूलों से बातें की हैं, कभी सुनिएगा कि वो आपसे बहुत कुछ कहना चाहते हैं। हाणे हूअ मूंसां हर मौज़ूअ ते ॻाल्हाइणु चाहे थी ऐं ॻाल्हाइणु लॻी आहे। उहा अजीब आहे, इंतिहाई अजीब। हिकु दफ़े मूंखे सफ़िया ॿुधायो त मुख़्तलिफ़ दुकाननि ते वञी पंहिंजे पसंदि जूं शयूं कढाए बिना वठण जे दुकाननि तां लही ईंदी आहे। हुन जो तालुक़ु ग़रीब घराणे सां आहे जंहिंखे असां लोअर मिडिल क्लास चई सघूं था। उन घर में हिकु रिवायती पीउ रहंदो आहे जेको ॻाल्हि ॻाल्हि ते हुन सां अटकंदो आहे ऐं जंहिंजे नापसंदीदा रवैये जे करे हूअ अदम तहफ़ुज़ जो शिकार थी वई आहे। शायदि हुन करे हूअ संदसि नज़रुनि खां बचण लाइ घर जे कुंडुनि में ॾिकंदी वधंदी आहे। हुन जे घर में हुन जूं भेड़ियूं भाॼायूं माउ पीउ भाइर ऐं उन्हनि जो औलाद आहे, पर पोइ बि हूअ पाण खे बिल्कुलु अकेलो महसूसु करे थी। हूअ माउ जो ज़िक्र एतिराम सां कंदी आहे,
जेका ॾींहुं राति सिलाई जो पूरो करे खेसि पढ़ाए रही आहे। उहा जॾहिं घर जे दर ते लॻल पुराणो ऐं फाटल पर्दो खणी कॉलेज वञण लाइ ॿाहिरी दुनिया में क़दम रखंदी आहे त सोढ़ियुनि घुटियुनि मां लॻंदे माण्हुनि जूं नज़रूं ऐं रवैया हुनखे सख़्तु अज़ियत पहुचाईंदा आहिनि। उहा नफ़ीस जज़्बा रखंदड़ इंतिहाई आर्टिस्टिक सोच रखंदड़ छोकिरी पंहिंजे मनपसंदि बारिश जे मौसम में रहंदी आहे ऐं हुन जो दिलि कोयल जी कूक वांगुरु धड़कंदी रहंदी आहे। हुन जे अखियुनि जा ख़्वाब आज़ादी जे पखी वांगुरु पर फैलाए आसमान जे वसतुनि में उॾामण जो सदू कंदा आहिनि। उहो मोकिलाइण लाइ उथी त संदसि नज़रुनि में गहिरी बेचैनी लही आई। शाम ऊंदाईअ जो हिसो बणिजी चुकी हुई ऐं हुन जो घर शहर जे आख़िरी कुंड ते हो। सॼे आसमान ते झुड़ छायल हो, सॼे आसमान ते झुड़ छायल हो, बरसाति पवण जा आसार थियनि लॻा। इश्तियाक खे मुनासिबु न लॻो त उहा अहिड़े मौसम में घर वञे। ख़बर नाहे छो मूंखे ईअं लॻंदो आहे ॼण हूअ कंहिं अणॼाण रस्ते ते भटकी विञाइजी वेंदी। वर्स वर्स जे हिकु नज़म जे किरदारु ल्यूसी ग्रे वांगुरु मां हुन जी उदासीअ खे महसूसु कंदे थकिजी पई आहियां। मूं पंहिंजूं अखियूं बंदि करे छॾियूं। हुन जी नज़रुनि जी तपिश मूंखे चहिरे खे महसूसु थियणु लॻी। मूं अखियूं खोले हुन ॾांहुं लहो। ईअं महसूसु थियो त वक़्त जी रफ़्तार गिर्द बीह रही हुजे। मां अक्सर सोचींदी आहियां त ख़्वाबनि जी दुनिया में रहण वारी हीअ छोकिरी इन हसासियत समेत कीअं जी सघंदी। हुन जूं अखियूं हुन जे चहिरे खां बिल्कुलु अलॻि लॻी रहियूं हुयूं। हुन जे गहरनि अखियुनि जे घूर में इहो कुझु हो जंहिंखे बयानु करण लाइ हज़ार ऐं लखनि लफ़्ज़नि जी तशरीह बि बेमाना थियो पवे। मुंहिंजी दिलि बेचैन थियणु लॻी ऐं मुंहिंजे मथे में सूर जी तेज़ लहर उभरी ऐं मां अखियूं बंदि करे वेठी पियसि। मूंखे झट लाइ निंड अची वई। ओचितो छिरक भरे उथी पवां थी। मुंहिंजे हथ ते पाणीअ जा कुझु क़तरा जरकी रहिया आहिनि, जिन जे भरिसां हिकु अलॻो डथल गुलाबी निशान सुॾका भरे रहियो हो।